अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरायो HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। काज़ी अहमद मां मोहब जुणू जी। काज़ी अहमद सिविल जज जुडिशल मैजिस्ट्रेट काज़ी अहमद वन जी अदालत हेस्को सब डिवीज़न जे SDO मुजीब सियाल LS मोहम्मद ज़मा चांडियो LM बिलाल आराई खे हथ कड़ियूं हणी काज़ी अहमद पुलिस जे हवाले कयो, जंहिंखां पोइ 30,000 रुपयनि जी ज़मानत ते आज़ाद कयो वियो ऐं ॿीहर 18 मार्च ते पेश पवण जो हुकुम ॾिनो। अदालत ज़मींदार इशफाक उंडड़ पारां बिला वजह बिजली कटण जी डायरेक्ट कंप्लेन करण ते अदालत 3 कलाकनि खां वधीक हथ कड़ियूं हणी पुलिस हिरासत में ॾियण खां पोइ ज़मानत मंज़ूर करे आज़ाद करे छॾियो। सहाफ़ियुनि सां SDO वापडा मुजीब सियाल ॻाल्हाईंदे चयो त बिजली चोर मुख़्तलिफ़ उर्बा इस्तेमालु करे हिरासत करणु चाहिनि था, पर असां कंहिं बि सूरत में बिजली चोरनि खे रिआयत न ॾींदासूं। बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। ॿिए तरफ़ वापडा यूनियन पारां डिवीज़न जे सेक्रेटरी अली असगर ख़ासकेली अनवर हुसैन चांडियो, वाइस चेयरमैन मोहम्मद रहीम बिरोही, सब डिवीज़न नवाब शाह शाहनवाज़ उंडड़, चेयरमैन सकरंड वज़ीर हुसैन ख़ासकेली, सेक्रेटरी सकरंड ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां कुझु ॾींहं अॻु लाइट चोरी कंदड़ खोसा बिरादरी ऐं उंडड़ बिरादरी जे माण्हुनि जी कानूनी तौर लाइट कटी हुई, जंहिंखां पोइ काज़ी अहमद सब डिवीज़न जे SDO वापडा मुजीब सियाल समेत ॿियनि ते कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करायो वियो। असां वापडा SDO मुजीब सियाल ऐं ॿियनि मुलाज़िमनि जी गिरफ़्तारी जी सख़्त लफ़्ज़नि मज़म्मत कयूं था। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।